मजूरी मांगो भावण मांगा बा हरी माण्हू काढे ने बाबा छा हरी खतो कहिड़ी महिनत सां पाण कहिड़ी महिनत बिज पड़ो आहे न आहे कुझु ग़रीब में किसान करण बा अन रेट न अन लहे थो बा 1000 रुपये माण्हू 15 माण्हू लहे थो। लाड़काणे ज़िले जे ॻोठ खानवा में पोरियत सारनि जे रोंबे लाइ ॿिज पटे रहिया आहिनि। तव्हांखे नज़र अचे पियो ही सारनि जो रोंबो आहे। ही जेके आहिनि दोस्त असांजा इहे ॿिज पटे रहिया आहिनि। सॉरी ही सारनि जो ॿिज आहे। ही ॿिज पटे रहिया आहिनि। ही ॿिज पटे हथियूं ठाहे रहिया आहिनि ऐं हथियूं ठाहे पोइ इहे ज़मीन में खिंडेरियूं वेंदियूं जंहिंखां पोइ रोंबो कयो वेंदो आहे। रोंबे जा मंज़र असां तव्हांखे ॾेखारियासीं लाइव। हींअर जेको आहे जेको ॿिज उन्हनि ताईं पहुचे थो रोंबे वारनि वटि उहो ॿिज ही ॿिज बीठल आहे। ही ॿिज पटे ऐं उन्हनि खे पहुचायो वेंदो आहे। पहुचाइण जे लाइ वरी अलॻि पोरियत हूंदा आहिनि जेके खणी पुठनि ते खणी पहुचाईंदा आहिनि। उहो बि तव्हांखे मंज़र असां ॾेखारींदासीं। ही जेके आहिनि ही पोरियत ॿिज पटे रहिया आहिनि। भाऊ हिन जी छा मज़ूरी हूंदी आहे ॿिज पटण जी दिहाड़ी? 400 शाम जी, 600 सुबुह जी। शाम जो 400 रुपया आहिनि, सुबुह 600 वठंदा आहियूं। अच्छा, ही जेके ॿिज पटण वारा आहिनि इनखे शाम जे टाइम ते शाम जो शायदि 3 कलाक खनि कमु हूंदो आहे। 2.5 कलाक कमु हूंदो आहे जंहिंजा 300 रुपया 400 रुपया मिलंदा आहिनि ऐं 5 कलाक कमु हूंदो आहे सुबुह जो 600 रुपया हूंदी आहे उन्हनि जी मज़ूरी जेका उन्हनि खे मिलंदी आहे। केॾियूं गर्मियूं आहिनि जून जुलाई में गर्मी जे मौसम में केॾी हारी महिनत मज़ूर महिनत था कनि ऐं महिनत करे जेके तव्हां चांवर खाओ था शहरनि में वेठल उन्हनि जे लाइ ही केॾी महिनत थिए पई। ॿिज पटे रोंबो थियनि था गर्मी में रोंबे खां पोइ वरी हिननि खे भाण ॾिबो आहे पाणी हिनखे 6 महीना ई सारनि खे पाणी ॾिबो आहे। पाणी बीठल हूंदो आहे ऐं हारी उन्हनि जे लाइ मुक़ररु हूंदो आहे ऐं इन खां पोइ वरी लाबारो थींदो आहे वरी मशीनुनि ते थींदो आहे वरी मुख़्तलिफ़ मरहला हूंदा आहिनि जंहिंखां पोइ चांवर तव्हां ताईं पहुचनि था पिया। एॾो ख़र्चु थिए थो पियो उन्हनि जे भेट में उन्हनि जो रेट सारियुनि जो बिल्कुलु न आहे जंहिंजे करे केतिरा ई हारी वीचारा हिन टाइम ते कर्ज़नि में वरितल आहिनि ऐं हू कर्ज़नि खे मुंहुं ॾियनि पिया। बहरहाल ही ॾिसो पिया तव्हां ही महिनत मज़ूर ही जेको ॿिज पटियल नज़र अचे पियो हथियूं पटियल नज़र अचनि पियूं उन्हनि खे हथी चयो वेंदो आहे। इहे पटियल नज़र अचनि थियूं इहे हिननि ई पटियूं आहिनि। शायदि ही शाम जो ई पटियूं अथव न भाऊ? हा ही सॼो कमु हिननि शाम जो ई कयो आहे। तव्हांखे नज़र ईंदो हूंदो केॾी महिनत थिए पई ऐं तव्हां ॾिसो पिया ही दाणो दाणो पटे वरी हिननि खे कीअं ई बंदि करे वरी हिन खे ॻंढ ॾिनी थी वञे। ॻंढ ॾियण जे लाइ को रसो बसो न हूंदो आहे। इहो ॿिज ई जेको फेराए ॻंढ ॾिनी वेंदी आहे। हाणे शहर वारनि खे त ख़बर न जेके सऊदी अरब या इंडिया में ॾिसनि था पिया उन्हनि खे मिले थो न ख़बर आहे मज़दूर हरी खे ही ॾिसंदा हाणे त उन्हनि खे ख़बर पवंदी त केॾी महिनत थिए थी पई। रेट लभे कोन थो मज़दूर परेशान कुड़मी परेशान लॻो पिया फसल जो रेट आहे कोन। ॻाल्हायो भले रेट जे बारे में रेट बा सारे आहे कोन मज़दूर सभा मरी विया सभा अन सभा असां छा कयूं मज़दूरी महांगो भावण महांगा बा हरी माण्हू काढे ने बाबा छा हरी खतो कहिड़ी महिनत सां पाण कहिड़ी महिनत बिज पड़ो आहे न आहे कुझु ग़रीब में किसान करण बा अन रेट न अन लहे थो बा 1000 रुपये माण्हू 15 माण्हू लहे थो और भाण ॾियनि था कारो 20,000 12,000 कारे भणे ॿोरी ॾियनि था 80 ॾियनि था 10,000 ॾियनि था 10,000 11,000 ॾियनि था भाउ हारी ग़रीब माण्हू बचो छा बाबा कुझु इंसाफ़ कनि भाउ हारी माण्हू काढे वञे मज़दूर काढे वञे।